सारी साध संगत ये वाणी चौथी पातशाही आज गुरु रामदास जी अज ही साय फरमानता धन मोजो गुरु आ जै शब्द जो रसो दई करे मुझे जन्म मरण जी बीमारी मिटाई। चारी साध संगत शब्द श्री गुरु ग्रंथ साहिब मां मजबूरी हालत में मां सत्संग क्या तो मुझे आवाज़ भी बंदा कभी जरा नाचा अने फरमानता शब्द की महिमा कि तव्हांजे अगर जन्म मरण की छुटण की का दवाए तो वो सतगुरु जो शब्द आहे। ये स्वामी जन सेवा धन घट में हरदम हो रही तो सुने न बानी शब्द की शब्द शब्द में बहुत तक कहा कोई न माने शब्द की जन्म अकारत खो दिया चढ़े न घाटी शब्द की प्यारी साध संगत नाम अगर आए तो धन आत्मा का तुम्हारे अंदर ज्ञान ध्यान धन जानिए अगत कहावे सो वो वर्ण नाए लफ्ज नाए न वो नाम ग्रंथ में आ न गीता भागवत में आ न के पति शास्त्र में न मंदिर टिकाणन में आ। अगर सही को मंदिर आ इंसान जो वजूद आ तव्हांजे अंदर करोड़ा खंड आहिनि करोड़ा ब्रह्मांड आहिनि करोड़ा काइनाता आहिनि मगर देश तक राही असांखे न मिले रस्ते ॾींदड़ असां अंदरि वञी नथा सघूं। छो दुनिया जो लॉ कानून बि ईअं आहे त इंसान जो उस्ताद इंसान थी सघे। असीं देवियूं देवताऊं ॾिठा न आहिनि सम्झो अगरि ॾिसण में बि अचनि त असां उनजो ताव बर्दाश्त करे न सघंदासीं। तंहिं करे असांजो इंसान बणी करे और हिन दुनिया में अचनि था कि मौला आदमी बनाया। तो प्यारी साध संगत वो मालिक इंसान के रूप में अचे तो अगर राम कृष्ण चौबी अवतार आया भी इंसान बणजी आया गुरु नानक साहब आया भी इंसान बणजी करे आयो इंसान जो उस्ताद इंसान थी सके। जनावर घोड़ा गधा ताना उस्ताद नथा थी सघनि न देवियूं देवताऊं। तंहिं करे करोड़े वक़्तनि खां करोड़े ज़माननि खां करोड़े जग पर्यंत खां तव्हांखे जनम मरण जी बीमारी आहे। ये गुरबाणी चवे थी कई जन्म भाई कीट पतंगा कई जन्म गज मीन करंदा कई जन्म जीवर होयो कई जन्म हेवर बट होयो चरम काल ए जय सजरिया मल जग दीस मिलन की बरिया। अज हे मन जन्म लखा सुकृत कर्मन जे एवज़े में लखा पुञारथ जे एवज़े में बदले में असांखे ही भाड़ो मिलियो। तंहिं करे मन जन्म जो तमामु वधीक ख़्यालु कयूं वक़्तु वेंदो गुज़री वरी की नहीं। जेकॾहिं अॼु तव्हांजो पैर फिसलजी पियो मन जन्म खां किरी पियो तव्हांखे करोड़े दुनियूं वरी पाइनि पवंदियूं। 3 लख दरख़्तनि जूं ज़ातियूं आहिनि 13 लख पंखियुनि जूं ज़ातियूं आहिनि 9 लख पंखियुनि जूं ज़ातियूं आहिनि समुंद्र में जीव आहिनि 4 लख इंसान गण गंधर्व दक्ष किन्नर प्रसाद देवियूं देवता। तंहिं करे इन 84 लख जिया जोन में
श्रेष्ठ मनुष्य जी जोन हिन 5 अनासर 5 तत्व आहिनि, उन्हनि में तत्वनि जी घटा वधी आहे, तंहिं करे उहे मालिक जी दरबार तक पहुची नथा सघनि। पोइ पूरनि महात्मा गुरू वठी करे बशर्त जंहिंजो पर्दो खुलियल हुजे। अगरि हिकिड़ो शराबी आहे, कबाबी आहे, बदमाश आहे, रंडी बाज़ आहे, उन गुरू मां तव्हांखे छा मिलंदो? पोइ मालिक तव्हांजे अंदरि आहे। अगरि सही को मंदर मस्जिद गरजाए त इंसान जो वजूद आहे। सिख रमज़ वजूद विञावण जी ना हाज़िर पढ़ण पढ़ावनि वठ लज़ेत आवण जावण जी। तो मुल्क करवदा वाली है, सिख रिंदा वाली चाली। हाणे रिंद कंदा आहिनि दरवेशनि और संदनि खे। तंहिं करे प्यारी साध संगत, अगरि तूं सुवालु छिके असांखे मालिक सां मिलणो आहे त किथे वञी मिले? त गुरबाणी चवे थी, गुरु नानक साहिब जो शब्द आहे, इंसान जे अंदरि आहे उहो ॿार। शरीर बालण को ॿाहिरि जाए, नामन लहे वेगार थो पाए। नाम त उनखे मिलणो न आहे, वेगार जेको यानी अजावा धर्म जा धिका न कनि। तंहिं करे साहिब फरमाइनि था, उथ फरीदा गवन कर, दुनिया वेखण जा, मत को बख्शा मिल वञे तूं बि बख्शा जा। त प्यारी साध शब्द भेदी, शब्द अदासी गुरु न मिले तो समझो असांखे गुरु ही न मिलियो आहे। झूठे गुर की टेक को लॻकन कीजे बाप, वारन पाए शब्द का भटके बारो बाप। गुरु शब्द को दे, ये गुरबाणी कहती सदगुरु शब्द स्वरूप है, जाका आदन अंत काया माई परख दो, नैसे मानो संत। गुरु क्या है देह को, सतगुरु कीना नाय, बस सागर के भवर में फिर गोता खा। करोड़े जन्म असांखे बारंबार वठणा पवंदा। तंहिं करे अॼु मन जनम असांखे भागनि सां मिलियो आहे, असीं पंहिंजा ऊंचा भाग भरायूं। ये भाग हुया गुर संत मिलाया, पर वो अविनाशी घर में था। तो प्यारी साध संगत, भागनि को सवा ही समर नथो मिली सघे। गुरबाणी कहती सतगुर नो सब लोचदा, जेता जगत सबको, मैंने भागन सतगुर ना मिले भागहीन बहरो। तो भागन सां पुरनि महात्मा दरवेश मिलन था। मां ये हरगिज़ नथो चवां त गुरनि को के ॻोठ शहर सैदनि फ़क़ीरनि को हिननि को खाली, बल्कि भरिया पिया आहिनि। एतिरा तालिब न आहिनि जेतिरा गुरु आहिनि। तंहिं करे मन जनम आहे, यानी ग़लतियुनि में पइजी करे मन जनम बर्बाद न कर। ये सचे सिर सांगो गिरी ॾिसो गुलज़ार में, देवा रीगुम राह में मता बुत करे भांगो। वसो विनायक कीन की लंघन जो लांगो, परमानंद महांगो मिलण मानस दे। तमामु महांगो सौदो तव्हांखे पियो आहे, तंहिं करे असांखे हिन जो क़दुरु करणु खपे। हिकु को नूर हीरे को बि यानी हिनजी क़ीमत वधि आहे। ईअं न थिए कि जीत के उमिरि गुज़ारी हाणे तूं हार फ़क़ीर। जीतण दामल चार कोॾियां, हारण दामल हीरा। हीरा विकदा लाख करोड़ा, पर कोॾियां मुल कसीरा। बाहू जे हुण भी ना तू समझो, ता तू बेमर्शद बेपीरा। त प्यारी साध संगत, शब्द भेदी, शब्द अभ्यासी गुरु वठी करे असीं पंहिंजो जनम मरण मुकायो। तव्हांजे अंदरि 8 पार शब्द बजी रहियो आहे। शब्द धरती, शब्द आकाश, शब्द भया प्रकाश। सगले श्रेष्ठ शब्द के पाछे नानक शब्द घटो घटासे। हर घट में, हर जान में, हर देह में, हर इंसान में वो शब्द गुरु वेठो आहे। ये देह न गुरु जी रहणी आहे, न सिख जी रहणी। ये हिकु ॾींहुं देह ख़तमु थी वेंदी। तंहिं करे
जे तव्हांजो अचणु हिन संसार में मनुष्य चोले में थियो आहे, तव्हांखे लख बार धन्यवाद हुजे ऐं सतगुरनि जी आशीर्वाद हुजे ऐं मुबारक हुजे ऐं मुबारक हुजे। अहिड़ो मानव जनम जेको देवी देवतनि खे बि न मिलियो आहे। तंहिं करे मानव जनम जो फल इहो आहे, हिकु सतगुरु जो पंज शब्द के कंहिं महात्मा चवा त वॼे वेल सभु कई मुंहिंजे तन तवार चंग तबूरा कीड़ा स्वामी सादा पा सुरा सभु रागनि जूं तंहिंमहिल कन पुकार पर कंहिंखे मंगण हार सोजी हिन थरो एक कंहिं मुसलमान दरवेश चवा राग शराबन हरगज़ छोड़ी हावन ये हो ई प्रेम जी रख। त तव्हांजे अंदरि राग शब्द हिकिड़ो थी रहियो आहे, ॿाहिरियां राग फिका आहे, अंदरे राग में अमृत आहे। कई पीअण नाल शराबो विसर गए गए जाऊं, उहो आबे हयात पी करे करोड़े जन्मनि में फ़र्क़ु अची थो वञे, फेरो अची थो वञे, तव्हां वरी जनम मरण जे अंदरि न ईंदो। तंहिं करे संत फरमाइनि था डेट टू बी लव टोर असली आहिनि अंदरि दाखो। तव्हांजे अंदरि करोड़ा खंड ब्रह्मांड आहिनि, करोड़ा ख़ुदि खुदायूं आहिनि, उहो सचो नाम बि अंदरि आहे। पर असांखे करोड़े करोड़ जुग गुज़री विया, ज़माना गुज़री विया, जॾहिं हे सूरज न हो, चांद न हो, दरिया न हो, पहाड़ न हो, हिकु काइनात काइम बि न थी, तॾहिं उहा हैरत पंहिंजे पुरनेम जो हिकु रूह पैदा करे हिते मोकिलियो। त प्यारी साध संगत काल हिनजो ख़ुदा कर्म कराए हिनखे दुखनि में विझो, वरी उहो पाण मालिक इंसान जो चोलो धरे करे ऐं दुनिया में अचे थो कि छा केकड़ शौक़ु थियो आयो बणी इंसान। त प्यारी साध संगत जंहिं के चार जियो हिनखे गॾड़ा हूंदा आहिनि, कॾहिं नानक थी आयो, कॾहिं पलटू थी आयो, कॾहिं जग जीवन राम थी आयो, कॾहिं स्वामी धर्मदास थी आयो, कॾहिं कबीर थी आयो, कॾहिं मुंहिंजो प्रीतम गुरुदेव सावन छा थी आयो। उहो गुरु मरण वारो न आहे, जॾहिं कुझु बि न हो तॾहिं सावन छा उहो शब्द हुयो, गुरु नानक हुयो। प्यारी साध संगत सतगुरु शब्द आहे। तंहिं करे मन जनम लोक लाज में पइजी करे, शर्म हया में पइजी करे त मां मोतबर आहियां, चङो मुड़ुसु आहे, चइनि भाइरनि वारो आहे, मथां माण्हू मुंहिंजी गला कर, मां चेयरमैन आहियां, मेंबर आहियां, त इहे ख़्यालात अजाब आहे। इहे चइनि ॾींहंनि जो हिकिड़ो छिटको आहे, इहे सदा न रहंदा आहिनि। त प्यारी साध संगत तंहिं करे पूरनि महात्मा वठी करे, पूरो सतगुरु वठी करे असीं अवल सबक़ु यानी पंहिंजे जनम मरण जो मुकान जो रस्तो वठो। हे ज़माना धंधा जीअं अॻियां छॾे विया आहिनि हलंदे, असां बि छॾे वेंदासीं। काॾे विया तुंहिंजा वॾा जन मारियूं महल थे हेॾा, अॼु धूड़ में तंजा हेॾा थोर सां बहिरान। प्यारी साध संगत हिन दुनिया में न को रहियो आहे न रहे, कई अवतार विया, कई पैगंबर विया, कई ख़ान खबी विया। त प्यारी साध संगत तंहिं करे हिन मन जनम जे लाइ इहो सौदो ज़रूरी आहे। ख़ुदि गुरबाणी चवे थी तोशा ॿधव जीअ का जो ऐसे उथे ना। तंहिं करे उहो तोशो अगरि असां बॉम्बे काॾे बि वञूं था यानी वेझो जा परे, त कुझु न कुझु समर साण खणूं था। तंहिं करे अॻितो नाम रूपी समर असांखे कमु ईंदो। सजण सही लोड़ लव चल जा नाल चल, जिथे बि लेखा मंगिया आहिनि उते खड़े थो। इहो हुत पुछा पुछनि था, रति रत तुरनि था, रख छौंक मिठड़ा वतन जे हलण जो, कुझु रस्तो गुरनि खां ॿ सागर में तरनि। कई हिन दुनिया में शहनशाह हलिया विया, सिकंदर हलियो अतिसार में, कारून भी हलियो इन्हीअ कार में, रखियो
लाश दारा जो दरबार में अमर तक करेगा है तो अलविदा। तो प्यारी सास संगत कई खान हैं दुनिया में हदागा तंहिं करे अज मन जन्म असांखे मिलियो आहे, असीं भंग जे भाड़े में कि मन जन्म गवाए न छॾियो। वरी हिनजो मिलण महाल न बल्कि मुश्किल आहे। तंहिं करे पुरनि महात्मा वठी करे अॻ जो साथी, अॻ जो जवाबदार, छो त जंहिं हृदय रूपी धरती में संत पंज शब्दनि जो बिज विझनि था, बुरा भला गुर भगत कबहू न कंदा। हिकु दफ़ो संत कंहिंजे अंदरि हृदय रूपी धरती में नाम जो बिज बोअनि था, बरमान पटिजी वञनि, मुंहिंजो वचन न पढ़ो। तंहिं करे गुरबाणी चवे थी त कचदड़ियां सन तोड़ ढूंढ सजण सतगुर पकियां, ये जीअरे दासन छोड़ वो मुया दासी बीठो। जेके संसारी नाता आहिनि चइनि ॾींहंनि जा आहिनि। तव्हां मरी वियो या अॻिला मरी विया, नातो ख़तमु। तंहिं करे नातो सॼो शब्द जो आहे, गुरू जो आहे। तंहिं करे यही साहिबनि चयो आहे, अक्षर तीर्थ गुरु दिखाए, घटई तीर्थ नाम, एक तीर्थ में हृदय वसिया, ॿहर जन्म नहीं पाऊं। तंहिं करे उहो अमर अजर अडोल अटल तीर्थ तव्हांजे अंदरि आहे। उहो मान सरोवर आहे, अमृत जो भरियल। कई रुआ उनमें पइजी करे अमर अजर थी थिए। ये गगन के बीच गुरु का द्वारा है। यही साईं कबीर साहब चवा तो महरम होए से जाने ऐसा देश हमारा है। जात वर्ण पर क्रिया नहीं, संध्या नेम अचार। मैंने जल बूंद पर रजे बारी, नहीं मीठा नहीं खा। मैंने बादल जहाँ बिजली चमके, मैंने सूरज उजियारा। बिना दीप जाए मोती उपजे, मैंने सूरज उजियारा। जोत न जाए ब्रह्म जय दर से, आगे अगम अपारा, कहे कमीर व रहन हमारी, मुझे गुरमुख चार। तो प्यारी साध संगत वड़ा वड़ा अजगर हेती महापुरुष आया आहिनि, जेके पंहिंजो कागज़नि जे अंदरि इहो लेखक में जवाबु ॾींदा विया। जो कुझु अंदरि आहे सो किताब में उन्हनि ज़िक्र ॼाणायो। किताब में उहो नाम न आहे, किताब में ज़िक्र आहे। चाहे ग्रंथ आहे, गीता आहे, भागवत आहे, 6 शास्त्र आहिनि, 18 पुराण आहिनि, 9 व्याकरण, 27 स्मृति, 4 वेद आहिनि। तंहिं करे साहिब फरमाइनि था, हर क्या कथा कहाणियां गुर मीठ सुणाए। धन मुंहिंजो गुरू आहे, जंहिं इहो नाम जो रस्तो ॾेई करे मुंहिंजो जनम मर पास करे छॾियो। ऐं संसार सागर हिन में न बल्कि अंदरि करोड़े सागर आहिनि, करोड़े दुख ॾमर आहिनि, ॾुखियायूं। तो सतगुरु जवाबदार आहे। जेतिरी तव्हांजी आत्मा खे सतलोक लाफानी देश न पहुचायो आहे, हे देह दारू गुरु जी यानी जवाबदारी आहे। तव्हांखे उते पहुचाए करे पोइ छॾ। उन्हीं को मथे अलग अगम अनाम देश आहे, द्वामी देश आहे। सतपुरुष मातलोक रुआ जेके बि वञनि थियूं, पाण वटि रखी करे उन दर्शन खे सुब्र करे छॾनि। प्यारी साध संगत, तंहिं करे हे संसार कुधो आहे, किनो आहे, सब को दुखी आहे। नानक दुखिया सब संसार, एक एक दुख सबद को, सुखी हरि को दास। यानी कि अंदरि पर्दो खुलियो आहे, मालिक जो दर्शन दीदार थियो आहे। उहे हिन संसार में अगरि सुखी आहिनि उहे चवनि। उहे संसार में को बि सुखी न आहे। को माल करे दुखी आहे, को धन माया करे दुखी आहे, को कुटुंब परिवार करे दुखी आहे। मगर सॼो संसार अगरि 5 साल जे बाल को बि ॿुधो, उहो बि दुखनि में दुखी आहे। तंहिं करे साहिब फरमाइनि था, हर क्या कथा कहाणियां गुर मीठ सुणाए। जे तव्हां पुछो त गुरु रामदास सां या नेकी कंहिं कई, इहो शब्द कंहिं बतलायो, त गुरु रामदास साहिब ख़ुदि पाण ई जवाबु ॾिए थो त धन सतगुरु आहे।
धन सतगुरु जी वधाइया जय यो शब्द है न। साहब जो सतगुरु गुरु अमरदास हो ये एक गरीब घराणी सा वास्तव रखदड़ो ऐं माता हिनके कोर करणी दी ये कोर बेचो पर हिंजो आवाज़ सुरीलो हो मिठो हो ये रागी दड़ राग गाईंदा आहिनि आवाज़ सां त गुरु रामदास साहब हिकु भाई रामो नालो त हेठि महल जे हेठि बीह करे पंहिंजे कोरनि जी वॾाई कंदो आहे त मुंहिंजा प्यारा कोर वठी खाओ, सरूड़ा कोर वठी खाओ, गरम कोर वठी खाओ। तमामु राग रूप में ये साहिबनि जी वॾी वॾाई थो करे। तॾहिं ॿारी खोले करे साहिबनि गुरु अमरदास साहिब जी धर्म पत्नी वेठी ॾिसी करे उन बालक के माता जी दिलि हैरान थी, अजब हैरान थी वई छो त हुन घर वॾी वर धीअ वेठी हुनखे वर जी कन्या जे लाइ घुर्ज हुई। तॾहिं यकदमि नौकर खे हुकुम करे गुरु अमरदास खे घुराईंदी आहे चवंदा तोखे सिर्फ़ु राति जी संगतां प्यारियूं आहिनि, संगतुनि सां टाइम सॼो लॻाए थो, तोखे पंहिंजे घर जी का ख़बर ई न आहे, यानी तूं ॼाण ई नथो रखे, चिंता ई नथो रखे, असांजी कन्या किजी न थी आहे। तॾहिं यकदमि गुरु अमरदास हिकु साधु ब्राह्मण घुरायो। हाणे माता उनखे सॾु करे ब्राह्मण खे ॿारी में ॻारे ऐं ॿुधाईंदी आहे हे जेको बालक बीठो आहे इन जहिड़ो रूप हुजेसि, रंग हुजेसि, कद ढील हुजेसि ऐं कहिड़ो न हसीन आहे, कहिड़ो न सुंदर आहे, कहिड़ो न इन जो मिठो आवाज़ आहे। अगरि वर ॻोल्हे चई त बराबरि इन जे मुक़ाबले जो घटि न हुजे। हाणे कई दफ़ा वार वार इहे लफ़्ज़ दोहराए पई ऐं गुरु अमरदास साहिब गहराई संगीन नज़र सां हिनखे वाजाए रहियो। तॾहिं गुरु अमरदास को रहियो न वियो, पंहिंजी धर्म पत्नी खे चवंदा कि आहे कहिड़ी जॾहिं चवे थो माण्हू बि अहिड़ो हुजे, बालक हसीन बि अहिड़ो हुजे, सुंदर बि अहिड़ो हुजे, कद ढील बि अहिड़ो हुजे, कहिड़ो न हिनजो आवाज़ु मिठो आहे, अहिड़ो वर ॻोल्हे पोइ छो न तोखे कहिड़ो एतिराज़ आहे त इन कई नाठी काठी। हाणे प्यारी सास संगत अंदो त घुरंदा हिकिड़ी अख पर वक़्त ते उनखे ॿई मिली वञनि कहिड़ी न ख़ुशी जी ॻाल्हि आहे। तॾहिं साहिबनि नौकर पठे करे इन भाई रामे खे मथे महल में पुकारियो ऐं दरी बिछाए करे उनखे विहारियो आहे जीअं न्याणे जो शान ऐं ज़माने जा माण्हू कंदा आहिनि। तॾहिं बालक वीचारो कंबे पियो त शायदि मुंहिंजे आवाज़ ते लुड़ ते गुरु अमरदास आराम मुंहिंजो फिटो आहे, माता जो आराम फिटो आहे, उहो दिलि में दहल वियो ॾके पियो पर ईअं न हो। हुनखे उहो बालक घर खे लॻी वियो। तॾहिं गुरु अमरदास हुनजे सवालनि जी बिछाड़ कंदो आहे कि ऐं बेटा तूं ॿुधाए तूं कहिड़े ख़ानदान मां आहे, तूं किथां जो रहवासो आहे, कहिड़ो तुंहिंजो महल आहे, छा तुंहिंजो नालो आहे। तॾहिं प्यारी सास संगत छा ज़ात ज़मात आहे हिन सभु कुझु ॿुधायो आहे। शायदि मुंहिंजो ख़ानदान खत्री आहे। साहिबनि खे इंतिहा ख़ुशी थी, सुठो थियो त असांजे ख़ानदान में पैदा थियो। ऐं चवंदा मां हिकु ग़रीब घराणी जो आहे, मुंहिंजे पिता जो नालो जेठो आहे। यकदमि जेठे खे बि घुरायो वियो ऐं जीअं थियण जी इज़त कंदो आहे हिकु तरह ते साहिब गलीचो बिछाए करे दरी बिछाए करे हुनखे विहारियो। चई भई अॼु खां वठी असीं पंहिंजी कन्या तुंहिंजे पुट खे ॾिनो, तूं हाणे असांजो थियणु थिए। न साहिब मां हिकिड़ी बूंद बि न आहियां, तूं समुंड आहे, सिर्फ़ु समुंडनि जो समुंड आहे, तुंहिंजो असांजो नातो जुड़ी नथो थिए। न तोखे असांजो वचन हर हालत में क़बूल करिणो पवंदो। प्यारी सास संगत उहो गुरु रामदास साहिबु उनखे कन्या गुरु अमरदास ॾिनी आहे पर गुरु जी शेवा में लॻे। उहो नाटी वारो भाव न रखियो ताईं, उन सतगुरु वारो भाव रखे करे सतगुरनि जी शेवा कयो।
कि जन कई सेवा गुरन जी से रंग मेर जिनी घर आनंद पारा मास यानी घर पैर गुरन पास। तो प्यारी साध संगत आज माता जी गुरु साहब जी आशा पूरी थी ख्याल पूरो थो हे उन्हीं महाप्रति वाणी आखिर गुरु अमरदास साहब को पो जी गदी जो जान नशीन भाई रामदास हो तो उनकी वाणी अज ही साहिब पुकारे कर चंदा कि हर क्या कथा कहानियां गुर मीत सुनाए सतगुर जड़ो को मित्र सही ना है संसार का जेके भी मित्र हैं दोस्त हैं अजीज हैं ये कुछ वक्त जा आर्वित तव्हांखे इहा भी ख़बर न आहे त अॻे बि इहो नातो जुड़ियल हो या इते जे बण वरी इहा बि ख़बर न आहे अॻिते इहो नातो रहंदो या इते ई ख़तमु थी वियो इहो नातो इते ख़तमु थी वियो इन वास्ते संत चवनि था समर जनीन साण न त हो त हिमाची उन्हनि करे छेज छपर में मुंहिंजो पुनल ईंदुमि पाण पर मुंहिंजी रूह रिहां लहदे मंझि लतीफ़ मलाज मज़बूत हूंदे कीन काश न त लहरी तूफ़ान कॾहिं गॾु तबाश हर हर चवां त तोखे संगत मां पुकारे वरी सतगुरु जी शरण जेको पार उतार हाणे तारू जी आहे लॻ तारू जी सहारे वरी सतगुरु जी शरण जेको पार उतार प्यारी साध संगत को पूर्ण महात्मा शब्द भेदी शब्द अदासी गुरु वठी करे कुसंग में कॾहिं बि असां न वञूं कुसंगी नाल संगण करना कोलनि लाज लाई तुम्बे तरबूजे हरगन सिधे तोड़ तोड़ मकेले जाए कांवा दे बचे हसन सिधे तोड़ मोती चौक चुगाई तो प्यारी साध संगत को संग बोर दुआ संग तार दुआ कि कुकर पागल कटे जिसे वो पागल हो जा जे कुतो छितो कंगे चक पाइबो तो वो भी पागल थी ऊपर पागल कटे जिसे वो पागल हो जा तो न मजहबी संगत है मजहबी हो जात बात हृदय धर दीजिए प्राण जाए तो जाए ताउन संगन सर सकीजे कह घर घर कवराज सबसे अधम में सुकर सबसे अधम में कुकर से भी अधम है जो मजहब का सुकर तय करे कुसंग बोर दो संग तार दो तय करे कंहिं साधु महात्मा जी संगत करे अहिड़ी शराबी कबाबी गंदे कुदे कर्मनि वारे जो संग असांखे नेठि बोर हुन मां कुझु न वरितो हुन का शइ बि न आहे हुनजो पर्दो खुलियल बि न आहे गुरु वाणी जेकी चवे थी सॼो गुरु ग्रंथ साहिब पढ़ी ॾिठो तब जाते काथे गुरु साहब फरमाए तो बिन सतगुर प्रेण पाइयो सब सुनियो लोग सुभाई ये जीव बहुते जन्म भर में आ सतगुर शब्द सुनाए सतगुर विच आप रखन कर प्रगट आप सुनाए तंहिं करे पूरन महात्मा दरवेश कम कार न छॾणो आहे न ज़मान छॾणो आहे घर ॿारनि में रही करे गुरु नानक साहब गृहस्थी हो 24 अवतार गृहस्थी आहे 10 पाशान गृहस्थी आहे हज़ूर जन बि गृहस्थ ॿारनि में रहिया तंहिं करे गृहस्थ मंझो रहियो दास को नानक हवता के दास ये ना है तो बेला के शहरन को खाली भी आया आयन शेर के बरकत महात्मा तो साहिब फरमान था मन जन्म तॾहिं कुछ फ़ाइदो प्राय सके तो यदि पूरन महात्मा दरवेश शब्द भेदी शब्द अभ्यास इन शब्द की महिमा अहले इस्लाम के अंदर कामल फकीर कई चाहे सभी महिमा कई ये साईं मौलाना रोम साहब चंदा गुप्त पैगंबर की आवाज़ दे खुदा
ये जॾहिं गुरु नानक साहिबु वियो आहे मके शरीफ़, तॾहिं उन मलनि मलवाणनि खे इहा तलक़ीन कई साईं त ऊपर खासे महल ते देवे बांग खुदा सुते बांगनि सुन सकनि रिया खुदा जॻह। तव्हांजे अंदरि उहा कलाम इलाही चओ, नाम चओ, निदाए आठवानी चओ, ज़ार चओ, अनरिटन लॉ चओ तव्हांजे अंदरि। त प्यारी साध संगत गुरु साहिब फरमाइनि था लखा बार मां सतबर तो कुर्बाना मैं बलहार बुरा तो लख वारी छद जई लंघायो लोड़ मां पेरे पूर पके अड़े मर्द ला के को लखन मंझ लखे लाए सिर रखे अगो अजीब बने। तो प्यारी साध संगत ये खुदा करम जेके असां कयूं था तव्हांजे अंदरि मालिक उहो ॾिसे थो। जे कवाड़ अनक पर्दे में परदारा संग भागे चित्र गुबत जब लेखा मांगे तब तेरा कौन पर्दा ढाके। असां अहिड़ा गंदा गुनाह कर्म कयूं था जेके कॾहिं बि असांजा माफ़ न थी सघनि। तंहिं करे संतनि जी शरण वठी करे असीं संत सतगुरु उन खे चऊं था जंहिंजो पर्दो खुलियल आहे। इहे गुरु नानक साहिबु संतनि जी सावती ॾिए थो तो वो गुरु आहे जेको घर में घर तक लाए दे सो सतगुरु पुरख थिया। 5 शब्द तय बजे बाजे शब्द लिखा तो 5 शब्द तव्हांजे अंदरि 8 ई पाक वॼी रहे। कोई धन काड़ा धन घट में हरदम हो रही तो सनेन बानी शब्द बिना था राजब अंधा कोई न गए घट की खंदा समझा। ऐं गुरबाणी केतिरी जॻहियुनि ते चयो आहे त नामक धारे खंड ब्रह्मंड नामक धारे पुरिया पाता नामक धारे कुल आकाश। त प्यारी साध संगत तव्हांजे अंदरि उहो नाम आहे हिकु करोड़े खंड ब्रह्मंड उन नाम जे आधार हलनि था, उनजी ताक़त पावर ते कुवत ते हलनि था। तंहिं करे मन जननि जे अंदरि यानी इहो फ़ाइदो मन जनम जे चोले जो वठो। जे वरी मन जनम हलियो आहे त वरी इहो सौदो मिलणु माण्हू आहे। जाग मुसाफ़िर यार था छॾ निंड थोरी निभागो था तोखे कूड़ो कम न ईंदे ऐं मागो था अॼु जाग मुसाफ़िर यार था। हिकिड़े आयो ऐं सौदो सूद वठणु न की राता ॾींहं निंड करणु। तो प्यारी साध संगत तंहिं करे उहो नाम रूपी सौदो समर असांखे वॾो अॻिते फ़ाइदो ॾींदो। ये कमज़ोर साध चयो आहे एक घड़ी आधी घड़ी आधी सेफन आद संतन सेठी गोष्ठी कटे कोट अपराध। ये हाणे तव्हांजे भागनि जो यानी सबूत आहे त अॻिले जनम में को अहिड़ो शुक्र कर्म तव्हां कयो आहे जंहिं करे हे वक़्तु टाइम तव्हांखे घड़ी मिली आहे। हे भागनि भरी घुरी आहे घड़ी आहे। हे वैधानी जो सत्संग आहे, आत्म ज्ञान जो सत्संग आहे, रूहानीता के बिन आत्म ज्ञान जे ममतान मिटे मन तोड़े साधन करे पढ़े वेद पढ़ा। गीता में भगवान अर्जन खे बि ईअं चयो। प्यारी साध संगत जेके बि किताब आहिनि ग्रंथ आहिनि सभिनी जो ख़्यालु हिकिड़ो आहे। जहिड़ी मालिक हिकिड़ो आहे त उनजो रस्तो बि हिकिड़ो आहे। उहो रस्तो तव्हांजे अंदरो निकिरे थो। जेको असां राति दिन दिन वेठा लफ़्ज़ जपियूं था इहे लफ़्ज़ नाम न आहे कि ये खुदा नहीं वो खुद खुदा को और है जिसने ऐसो तख्त बचा वो बताओ कौन है। वो को और आहे तव्हांजे अंदरि आहे ॿाहिरि न आहे। न तव्हांखे पथर तारदा न टिकाणा मंदर तारदा
न जाने पानी जो नंदी तार ॿार अगरि ॾिसो त गुरबाणी चए थी जंहिं जाइए त जल पखा, जाते बि वञो पत्थर जा पाणी बि नंद। तंहिं करे साहिब फरमाइनि था मन आत्म जे मन इहो ई गुरबाणी चए थी जेसो चंदा उगवाए सूरज चढ़े हदार एके चानण हूंदिया गुरबनि घोर अंधार। गुरु को सवाइ जेको अंदरि अंधार आहे तव्हांजे अखियूं हिकिड़ो सेकंड बंदि करे ॾिसो त हिकिड़ो तव्हांखे अंधकार जो परदो चढ़ियल आहे। इन परदे खे अॼु तक कंहिं टोड़ियो आहे जा कंहिंमें उमेद रखो था किताबुनि में टिकाणनि में मंदरनि में बिल्कुलु तव्हांजो इहो अंधकार न आहे। को पूरन महात्मा दरवेश जे शब्द बेदी शब्द उदासी गुरु तव्हां उनको रस्तो वठी करे ये गुर ज्ञान अंजन नेत्री पाया अज्ञान अंधेर गवाया। तो प्यारी साथ संगत ये ज्ञान रूपी श्रमो सतगुर वठा ये जंहिं मूंखे लोचा ना प्रतिबंध क्या करे जंहिंखे अखियूं ई न आहिनि सीखे छा कंदो लोचन मन जो आर प्रतिबंध क्या करे। तंहिं करे साहिब फरमाइनि था न मां पंहिंजे सतगुर तो लख बार कुर्बान आहे उन शब्द गुरु तो जंहिंजी निहायत अहमता कृपा सां मूंखे इहो दब मिलियो त हिकु ॾींहुं सतगुरु यानी तव्हांजी सार संभाल कंदो ऐं उन जो जेको वाइदो आहे वचन आहे उहो सदा पार जेको तव्हां सां कयल आहे। प्यारी साध संगत नाम को सवा सब कम कूड़ा तंहिं करे सॼे गुरु ग्रंथ साहिब में नाम जी महिमा आहे कि आद सच जुगाद सच हैं बि सच नानक होसी बि सच। हाणे मां सॼी संगत खे प्रार्थना कयां थो पंहिंजो अर्थ लॻाइजो छा थियो। जहिड़ी आद हुई अवलियत हुई कुझु बि न हो तॾहिं बि उहो सच हलियो आहे उहो नाम। जहिड़ी जुग हिकु नाता बणियो ज़मानो बणियो तॾहिं बि उहो नाम हलियो आहे हाणे बि आहे। नाम जे आधार करोड़े खंड ब्रह्मंड करोड़े काइनाता हलनि। यही साहिबनि सेवा हुक्म अंदरि सबको ॿाहिरि हुकुम न को जंहिंजो हुकुम सभु कंहिंजो ग़ालिब आहे सबको जे हुकुम में हले थो उहो नाम चओ शब्द चओ गुरु चओ। तंहिं करे साहिब फरमाइनि था वक़्तु इहो आहे जे सलान में असां शराब ऐं गंदे कर्मनि में कुझु कर्मनि में पंहिंजो वक़्तु गवायोसीं त उतां तव्हां खां सभु ॻाल्हियूं पुछंदा पुछी करे अवल करोड़े जुग ऐं घोर नरक रोड़ो नरकनि में वञी विधा पोइ जॾहिं वारी अचे धर्मनाज वरी तव्हांखे हाज़िर करा। प्यारी साध संगत ये पुरख लात का पंथ वेला संगन साथी गवन अकेला ॾाढो ॾुखो मारंग आहे। तंहिं करे जेको मज़गार हूंदे मज़ाज मज़बूत हूंदे अॻां टी न खाए। तो प्यारी साध संगत वार वार गुरु अमरदास पंहिंजे सतगुर जी महिमा करे थो धन सतगुर आहे जंहिं नाम ॾेई करे कुल जानी जवाबदारियूं खणी करे जीवन के ज्ञान सुधारे। नाम बिना कॾहिं बि जन्म मन न मुकंदो। गुरबन माला फेरते गुरबन देते दान गुरबन दान हराम है जा पूछो वेद पुराण। लख कोटि जे कर्म कमावे पर बिन सतगुर हथ न आवे। तो बिना सतगुर जे कुझु न थियो आहे न थियो। जे ज़मीन सुकल पानी को सवा सर शब्द नथी दिया जे माता यानी जे तक पति जो हुनखे समागम न थिए ॿार पैदा नथी करे सघे। अहिड़ी तरह से कई ॻाल्हियूं आहिनि। हाणे असीं पाणी विड़ोड़े रहिया आहियूं पाणी मथे हाथ कुझु न आहे तो इन पाणी खे खणी समुंड में मां घणी विझी विड़ोड़ियूं
मखन न से कुटुंब परिवार अजायो है, इनमें कुछ न वर्दो तंहिं करे संत महात्मा चवनि था यानी यार हुए लजपाल हुए जब हिक भी लाज बढ़ाए पर लोक भी लाज जो मालिक थे। यार हुए लजपाल हुए उता यारी लावण तस शरदे बदले जैसर मांगे तो सर लेवण का कसे। यारी लाके तोड़ निभाइए ये असांखे मर्शद दस वो काफर है जरा यारी लाके फिर कहे हम सारी बस। तो प्यारी साथ संगत वेंदो वक्त गुजरी वरी कीना तंहिं करे मन जनम असांखे मिलण वरी माहौल ते मुश्किल आहे। अॼु लोक लाज खे छॾे करे इन गंदे कर्मनि खे छॾे करे जे तव्हांखे कुझु हिन वक़्तु मां सत्संग गुरु ग्रंथ साहिब जा वचन ॿुधायां जेकर तव्हां हाणे टपो ॾेई सत्संग को निकिरी वेंदा त मास जी गुरु ग्रंथ साहिब कहिड़ी निंदा थो करे त जे रत लॻे कपिड़े जामा होए पली जो रत पीवे मानसा ते क्या निर्मल थी। तव्हांजे सफ़ेद कपिड़े ते पास थिए खून हारजी पवंदो छा तव्हांखे नफ़रत न ईंदी? इहा ॻाल्हि मदद ॾींदी। जे तव्हां मूंखां पुछो त मास जो बिज छा आहे त चइनि वेदनि जी वाणी आहे। रकत बिंद कर संभवे जो नर भंचत मास नरक पड़े न थे नहीं यावत इंद विवास। माता जी रकत और पिता जो ओजस इन मां हिस्सरी थिए चाहे इंसान जो चाहे हैवान जो चाहे पशु जो पंखी जो निनावर जो हर यानी चोलो इन ॿिनि चीज़नि में थी थिए। माता जी रकत पिता जो ओजस कहंदा जो अहिड़े शरीर खे आहार करे थो उहो घोर नरकनि में पवंदो। कहंदा भला केस थोड़ी कहंदा जाओ त इंद विभाग जेसि तक काइनात क़ाइम आहे श्री चंद्र आहे समुंद्र आहे ये संसार हले चले थो ये थोड़ी नरकनि में पहुचम थो। मां लखे ॻाल्हियूं ग्रंथ में वरी तव्हांखे ॿुधायां जेके मांस खाइनि शराब पीअनि अॼु असांखे नेक कयूं वेठा आहियूं। अॼु उनजा टीला बणिया वेठा आहियूं उनजा तालब बणिया वेठा आहियूं धिकार आहे असांखे। हे दरब खाया दरब पिया दरब कापड़ अंग चढ़ाया दरब शरीर खसम में न जे त हर खसम न पाया। गुरु साहिब चवंदा आहिनि धिकार आहे हिते धिकार में 1.25 लख लानत जो जुमिलो आहे। ये 1 लख में 100 करोड़ थी विया 100 लख 1 करोड़ में थी विया 100 करोड़ 1 पदम में थी विया। अहिड़ी तरह से एक धिकार में 100 लख लानत है। तो पंहिंजो मन चोड़ो शराब कि मदपान समानन पाप है मद त्याग समानन पंज है। शराब जे पीअण जहिड़ो अवगुण न आहे मुंहिंजे छॾण जहिड़ो पञार न आहे। ये अवगुण कहूं शराब का ज्ञानवंत सुंदे मानस से पसवा करे ज़रब कान खाधे हिकिड़ो तव्हांजे हक़ इलाज जी कमाई वेंदी। वरी कई दफ़ा कई माण्हू ॾिठा बि आहिनि ॿुधा बि आहिनि कि माता भेण भरजाई जी ख़बर बि न थी पए अंधा थी पवनि था। हिकिड़ो गानो गुरु नानक साहिब पुछंदो आहे कि साहिब हे उठ पियो आहे हज़ारे कीड़ा हिन खे खाइनि था करोड़े जरासीम खाइनि था आख़िर हिन कहिड़ो गंदो कर्म कयो आहे। कहंदा भाई हे अॻिले जनम जो गुरु दान वठी सिखनि को खाधाई न सिखनि खे फ़ाइदो ॾिनई न पाण खे को फ़ाइदो ॾिनई। हाणे उहो दान जो अहिड़ो वॾो गोश्त था खाइनि। त प्यारी साध संगत ज़रा असां ज़हन को कमु वठूं पंहिंजे ख़्याल को कमु वठूं कि ख़्याल में घुमती ख़्याल कमाए ख़्याल जो मतिलबु ख़्याल में पा पाण विञाए पाण में पा प्रेम आयो इज़हार रांझल मिलियो मिली बहा। तो प्यारी साध संगत प्रेम जो मारंग ग्रहण कयो। प्रेम अजीब चीज़ आहे। ये अखियां रो रो रात विझायनि त सड़िया मूल थकिया आप रटावन आप बुलावन आप रुलावन घटिया सारी उम्र दुखां विच आया त सड़िया मूल थकिया हासिल वेख यकीन ससवींदा कॾहिं यारा नाल रुठिया अहिड़े दुखनि ॾमरनि हूंदे यार को मुंहुं परे न कए। अजब अखियांदा एॾो ॾिठोसीं आवन आ फसाया वञ अड़िया ओखा घाटा
आवन दिल खसाए, राह पानी दे रोवन अखियां, कहरदा नींव वसाए, हाशम हीले हज़ार की तो थे तभी अखियां वसन आए। यही साईं फरीद साहब चंदा टांगा चुंडन पिजरा पसे तो उडर जाए, जिस पिजरे मेरे छो वसे कहता मात्र का एक काऊं भली मौत खाओ पर न खाओ, माखे प्रेम मिलण जी आश है ख्वाश, कि तव्हां मुंहिंजो मौत जान खाई वेंदो मां किरे ॾिठो। वरी कांवन खे चवंदो आहे त हीअं कयो भला, कांका करकट ढोलिया सगला खाया मौत, पर यार जे दोइने नो मत छो, कि प्रेम मिलण जी आस, भली जान खाई छॾियो मौत खाई छॾियो, ॿ अखि छॾ त प्रीतम जी इंतज़ारी में वेठो। तंहिं करे प्यारी साध संगत उहो प्रीतम तव्हांजे अंदरि वेठो आहे, उहो ॿाहिरि न आहे। तंहिं करे ख़ुदा करम छॾे करे ऐं तव्हांजा भाग चङा छा आहिनि, हीउ आत्म ज्ञान जो सत्संग आहे, वैदाने जो आहे। असांखे हैफ़ हुजे त गुरू ग्रंथ साहिब खे लख लख दफ़ा मां शहदाद कॉलेज शहर में रहंदो हुअमि, कई लोग ॾिठो हीअं रुमाल खणी सॼो ग्रंथ जो पंहिंजे मथां विधा। हाणे छा थींदो, रुमाल छा कंदो, ग्रंथ बि कुझु न कंदो, जेकी कंदो शब्द नाम गुरु गुरुए वाणी विच बाणी अमृत सारे, कहे गुर बाणी सेवक जन माने, पर तक गुरु नितारे। छो गुरु ग्रंथ साहिब जा वाग पढ़ो त सही न, छड़ो पंहिंजे मन मथे हली करे असीं इंता मूर्ख आहियूं। मां चवंदो आहियां असां जहिड़ो को मूर्ख अज्ञानी न आहे। जॾहिं गुरु ग्रंथ साहिब खुलम खुला असांखे ढक हणी करे सम्झाए थो, पोइ बि असां न सम्झूं असांखे हैफ़ आहे। कई वाक़िया आहिनि ग्रंथ साहिब में जेके पढ़ंदड़ उनखे ख़बर हूंदी, पर उनजो पढ़णु ईअं आहे जीअं तोतो घर में रखी करे उनखे राम राम सेखारींदा आहियूं। राम जी अहमियत उहो अणवाको आहे, राम त चवंदो आहे, पर इहा ख़बर नथी त राम जी अहमियत छा आहे। प्यारी साध संगत उहो परवर उकल मालिक अनामी सर्वप्रश तव्हांजे अंदरि। तंहिं करे पूर्ण महात्मा गुरुदेव वठी करे लोक लाज खे छॾियो, हिकु ॾींहुं मुर्दार खे मरदासीं कहिड़ो अॻ जो छाती थी वियो, उते ज़रा ज़रा पुछनि था। हिकिड़ो इंसानु मरी वियो, जॾहिं अॻे जमदूत खणी वियासीं त हिकिड़ो जवान बीठो हो, उघाड़ो नंगो रता रतो हो ऐं खून पियो सुणे हुनजी जान को। तॾहिं जमदूत बि चवंदा हिनखे झलियो, मूंखे झलियाऊं न भाई मुंहिंजो तोते कर्ज़ आहे। न पोइ हिन वक़्तु मां में छा थो ॾिसे कि मां तो में अञा बि ॾिसां थो, पर कर्ज़ आहे ॾियणो आहे न। मां शराब हुउमि, सुनारो हुउमि, मां दुकान बंदि करे कई प्रेमियुनि जूं गंजूं गंजूं नंढियूं नंढियूं अलॻि अलॻि ॿधी नाला मथो लिखी मां घर खणी वियुमि पए, पर हिकिड़ी गंढ इतफाक़न कई पई जेका तूं मुंहिंजे पहुतो आहे पए तोखे हथ ॾे, हालांकि उहा तोखे माखे ॾेवड़ी, मगर माखे न ॾेई करे तो हज़म कई। हाणे उहो कर्ज़ु त हुते प्यारी साह सघे हिते सभु कई ख़ुदा कर्म कयूं था, शयूं कयूं था, बदमाशियूं कयूं था, पर असां चवंदा केरु थो ॾिसे। ॾिसण वारो उहो परवर तव्हांजे अंदरि वेठो आहे, उहो वेठो आहे, उहो ॾिसे थो। तंहिं करे मानव जनम लाल असांखे मिलियो आहे। ये गुरबाणी चवे थी मान जनम दुर्लभ है, सोतन मारो मां, जो फल पक्का भय गिरे फेर लगे चा, सत बचन अधीनता पर तेरे मात समान, इनसो हर ना मिले तुलसी दास समान। तुलसी छा चवंदा मां उन्हनि जो दामन आहे लोक परलोक जो। त प्यारी साध संगत आख़िर हिन दुनिया में हलणो आहे कि आख़िर त हिकिड़ो हली दे ज़रूरु, वञी घर अर्श में अॾी दे ज़रूरु। इहा पूरी लोक लाज कंहिं ॾींहं जो चिटको आहे। मां ख़ुदि गधे सरम खटवारे जी गदी जो मालिक हुउमि, लखे माण्हू मुंहिंजे अॻे ई पहुतो आहे, पर जॾहिं सचाई मां ॾिठी पंहिंजो कंधु कटाए छॾियो। सजाई सचाई आहे, ये सजाई सप नहीं सकती, बनावट पे असूलों से निकल खुशबू नहीं सकती, लेकिन कागज़ के फूल। असांखे हिकु ज़बान जो विकार बि लोक लाज जी मार पियल आहे। इन करे असां सचाई खे पुठींदा ॾियूं ऐं मुंहुं नथा ॾियूं।
तंहिं करे अॻिते असांखे कई जमदूतनि जा दुख बर्दाश्त करणा पवंदा। हाणे गुरु साहिब फरमाइनि था कि ऐं सॼण जेकर तव्हां बि सभई अचो, मां चङो ई कुझु चवां थो, तव्हां मुंहिंजे सतगुर जा प्यारा, छो त जेके बि रुहानि ते ठग चोरां यारां दाना ठगनि चोरनि वेसां जे अंदरि में उनजी अंस रहे थी। उहा अंस मालिक जी अंस आहे। जे अगरि हू समुंड आहे त असीं उनजी लहर, जे असीं समुंड रहूं त हो असांजी लहर आहे। जल ते वज तरंग जो जल दिखे समाज, जे जल जो तरंग जल में पैदा थी करे वरी जल में समाज वेंदो। तंहिं करे तव्हां मुंहिंजी मालिक जी अंश आहे, पंहिंजी अंश वारो ख़्यालु रखो, पंहिंजी नसल वारो ख़्यालु रखो। तंहिं करे असीं माता जे घर में अहिड़ो वाइदो करे आया आहियूं, वचन करे आया आहियूं त हिन गर्भ में असांखे ॿाहिरि कर वञी करे ऐं मालिक तुंहिंजो भॼन सिमरन करे तुंहिंजे देश ईंदा। मगर हिते अची करे वाइदे जा ख़िलाफ़ थिया ऐं जो वचन जो कूड़ो सो तुखम जो कूड़ो। असां माता जे पेट में उर्चा टंगिया पिया हुआसीं, कोई बि असांजो मालिक धणी न हो, उहो मालिक हो, उन सां इहो वचन करे आया। तंहिं करे ज़िंदगी थोरी आहे ऐं कमु घणो आहे, ॾाढो पंधु परे आहे। प्यारी साध संगत यानी आख़िर असांखे हिन दुनिया में हलणो आहे। हीअ सावती लख सावती भला काॾे असांजा बाबा विया, ॾाॾा विया, ॿाहिरि विया, भतीजा विया, कई लख हलिया विया, कि हेॾो वेड़ा लख टन, ओॾो मोटो कोन को, हेॾो वेड़ा लख टन। जेके बि प्रेमी आया हो माफ़ कजो, अगरि कंहिंजी शेवा घटि वधि थी हुजे, मेले जो कमु आहे, मां बीमार आहे इन करे न करे सघियो आहे। तंहिं करे सुभाणे 12:01 बजे भोग पवंदो। सही संगत यानी कृपा करे इन हाल में अॼु कठी थिए भोग विधासीं, पोइ जे प्रेमी रहनि त पंहिंजो घरु आहे, ये वञनि त असांजी तरफ़ सभिनी खे मोकिल।